हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो हले पियो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां मिस्र में रहियो ऐं जॾहिं बुलूगत वारी उमिरि खे पहुतो त इन दौरान हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, जंहिं वाक़े जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मिस्र छॾे करे मदियन वञी करे रहणो पियो। मदियन में जीअं सफ़र खां उते पहुतो त ज़ाहिरा माण्हू पखी पुखण जमा थींदा आहिनि पाणी वारी जाइ ते। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि पुछी करे या कंहिं बि निशाननि सां जीअं जंहिं तरफ़ इंसान जी सहूलियत हूंदी आहे त थर में या जेको आहे ॿाहिरि बयाबान में इंसान खे उनजे तरफ़ पेरा वेंदे नज़र ईंदा आहिनि त भाई हिन तरफ़ पेरा वञनि था, ज़रूरु एॾे का न का शइ हूंदी। जीअं पाणी जो खूह हूंदो बयाबान में त उनजे तरफ़ जानवरनि जा बि पेरा इंसाननि जा बि पेरा, इन मां माण्हू सुञाणींदो त हिन तरफ़ यानी का न का शइ आहे। त अहिड़े नमूने सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि उते मदियन जे अंदरि खूह ते पहुतो त उते उन्हनि ॿिनि न्याणियुनि सां ॾिठईं त उहे पासे ते वेठियूं आहिनि पंहिंजे ॿकरियुनि खे वठी करे, ऐं उन्हनि सां इहा नाइंसाफ़ी थिए थी जो उहे इंतज़ार में आहिनि। ॿिया जेके आहिनि धनार पंहिंजे जानवरनि खे पाणी था पीआरनि, पाण बि पाणी जो बंदोबस्तु कनि था, पर हिननि खे पाणी जे लाइ वेझो अचणु नथा ॾियनि या हया जे करे वेझो न पी वञनि। असुलु जेको उसूल आहे, कानून इहो आहे त इंसानु पंहिंजे पेट ते त कंप्रोमाइज़ करे, पर पंहिंजे हयाव ते ऐं पंहिंजे पंहिंजे जेको आहे उसूल ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न करे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बि हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी धीअरुनि खे इन ई पंहिंजे उसूल जे तौर ते पासे ते वेहंदे हयाव जे करे परदे जे करे इंतज़ारु कंदे ॾिठो ताकी हुननि सां गॾिजाणी बि न थिए ऐं हू जेके आहिनि पंहिंजो कमु कढी वठनि ऐं उनखां बाद में असां वञी उते पहुचूं। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि जे ॿकरियुनि खे पाणी पीआरियो, उन्हनि जी ज़रूरत पूरी थी, हो औरतूं घर वयूं। शुएब अलैहिस्सलाम उन्हनि जो अबो हुयो जेको कुराड़ो बणिजी चुको हुयो, क़ुर जे अंदरि इन जो ज़िक्र आयो। त हज़रत शुएब अलैहिस्सलाम उन्हनि खां वजह पुछो त सवेर आयो, चवंदा हिकिड़े शख़्स असां सां मदद कई, उनखे वठी अचो, उनखे असां उजरत ते रखूं था। उनखे हज़रत शुएब अलैहिस्सलाम चयो त मां तव्हांखे 8 साल पंहिंजे इन मुलाज़मत ते रखां थो, उनजे बदिले में मां पंहिंजी नियाणी तोखे पढ़ाए करे ॾींदुसि जंहिंजो नालो सफ़ूरा हुयो। हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे इन शर्त खे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दिलि जी ख़ुशीअ सां क़बूल कयो। हिकु त अॻे घर खां ॿाहिरि निकितल माण्हू हुयो, मुसाफ़िर माण्हू हुयो, वरी जो उनखे रहण जी जॻह मिली वई ऐं उनखे सहूलियत मिली वई, त उन सहूलियत जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे इन शर्त खे क़बूल कयो। 8 खां 10 साल मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते मदियन में रहियो ऐं बाद में हज़रत शुएब अलैहिस्सलाम खां मोकिलाए करे रवानो थियो मिस्र जे तरफ़ त भला पंहिंजी अमड़ जी ज़ियारत त करे अचां। पंहिंजो भाउ बि उते आहे, अमड़ बि उते आहे, उनजो वञी सार संभाल लही अचां त छा थियो। इन ख़्याल सां पंहिंजे ॿारनि बचड़नि खे माना पंहिंजी घरवारी खे वठी करे उतां निकितो। तूर सीना पहाड़ जेको विच में रस्ते में सफ़र में आयो पिए, उन तूर सीना जबल जे वेझो पहुतो ऐं सर्दी हुजे तमामु घणी। उन सर्दीअ खे ॾिसी करे पंहिंजे घर वारनि खे चयईं त तव्हां हिते इंतज़ारु कयो। क़ाल लिअहलिहिम कुथू इन्नी आनस्तु नारा लअल्ली आतीकुम मिन्हा बिख़बरिन औ जज़वतिन मिनन नारि लअल्लकुम तस्तलून। मूंखे मथे रोशनी नज़र अचे थी, मुमकिन आहे का बाहि हुजे या को टांडो हुजे, उहो खणी अचां अव्हांजे लाइ ताकी तव्हां हथ सेकियो ऐं कुझु पंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्तु कयूं। ऐं ॿिए नंबर ते इहो आहे त भला रस्तो असांखे मालूम थी वेंदो, जांच थी पवंदी, ख़बर पइजी वेंदी, मथां हुते को माण्हू हुजे जेको माण्हू असांखे रस्ते जी ख़बर ॾिए त रस्तो कहिड़े तरफ़ थो वञे। त अहिड़े ज़रूरत मतिलबु असांजी ज़रूरत कुझु न कुझु पूरी थी वेंदी। पंहिंजे अयाल खे हेठि जबल खां हेठि जेको आहे कंहिं जॻह ते विहारे पाण जबल जे मथां रवानो थियो ऐं मथे जो पहुचे त वणु लॻल हुजे, उन वण जे भरिसां आवाज़ु उनखे आयो। आवाज़ में आयो त इन्नी अन अल्लाहु रब्बुल आलमीन, मां अल्लाह आहियां जेको तमामु जहाननि जो पालनहार आहियां। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे कन ते इहो आवाज़ु पहुतो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे यकीन थियो त वाक़ई अल्लाह पाक जो आवाज़ु आहे। हाणे हिते हिकिड़ो इल्मी एतबार सां सवाल पैदा थिए थो त रब त इन आवाज़ खां जिस्मानी शयुनि खां पाक आहे, अल्लाह पाक जो आवाज़ु कीअं? त उनजे लाइ उलमा लिखनि था त अल्लाह तबारक व तआला उते जेका तजल्ली जेका उछलाई उन वण जे मथां, त उन तजल्लीअ खे ॾिसी करे पंहिंजे इल्म जे तहत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन आवाज़ मां अंदाज़ो हिकिड़ो लॻाए वियो, सम्झी वियो त अल्लाह तबारक व तआला जी वही आहे। ऐं जेको या ॿिया लिखनि था त उन में जेको उनजो आवाज़ु अहिड़ो उन ते पहुतो, वण जो आवाज़ु, जंहिंमां मालूम थियो त इहे वाक़ई वहीअ जो आवाज़ु आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां आवाज़ु आहे। उनजी दिलि इन ते यकीन कयो त अल्लाह पाक जो आवाज़ु आहे, कंहिं ॿिए जो आवाज़ु न आहे। अल्लाह पाक जे तरफ़ खां उनखे आवाज़ु आयो त मां अल्लाह आहियां, रब्बुल आलमीन आहियां। ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे चयो त ए मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? मूसा अलैहिस्सलाम चयो त साईं मुंहिंजे हथ में लठ आहे ऐं मां इन लठ सां जेको आहे ॿकरियुनि जे लाइ वणनि मां जेके आहिनि पन छांगींदो आहियां या फरियूं जेका बि शइ आहे, कॾहिं टेक लॻायां ऐं कॾहिं इन खां अलावा जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि इन लठ सां मां कंदो आहियां। अल्लाह पाक जो आर्डर थियो त मूसा अक़बिल फरमाई त अन अलक़िया साक, पंहिंजे इन लठ खे उछलाए, लठ जो उछलाई त चुरंदड़ पुरंदड़ नांग जेको आहे मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त नांग जेको आहे लहर कढी वञे थो फिरंदो। नांग ॾिसी करे अचानक
इंसानी तबियत हुई, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ ते भॻियो, पोइ ते मतिलबु भुरकियो, पोइ ते भॼण जी कोशिशि कई, पुठी ॾेई करे वञण जी कोशिशि कई। अल्लाह पाक वरी हुन सां ख़िताब करणु फरमायो, फरमाई त या मूसा अक़बिल वला तख़फ इन्नक मिनल आमिनीन, ए मूसा अॻिते अचो, पोइ ते न वञ, ख़ौफ़ न कर, तूं अमन वारनि मां आहीं, तोखे ॻणती करण जी ज़रूरत न आहे। हिकिड़ो मौजज़ो अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो ॾियणु फरमायो, ऐं ॿियो मौजज़ो फरमाई त उसलुक यदक फी जैबिक तख़रुज बैज़ा मिन गैरि सूइन, फरमाई पंहिंजे हथ खे पंहिंजी जेब में इन बगल जे अंदरि विझी करे ॿाहिरि कढो, ऐं फरमाई त तुंहिंजो हथु बग़ैर कंहिं दाग जे सफ़ेद चमकंदड़ हथु रोशन बणिजी पवंदो। ऐं इहे ॿ मौजज़ा खणी करे ऐं वञ फिरौन जे तरफ़, हुनजे सरदारनि जे तरफ़, उन्हनि खे वञी करे अल्लाह तबारक व तआला जे इन रस्ते जी ऐं हक़ जी दावत ॾे। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो प्रोग्राम ॾेई करे मोकिलणु फरमायो, फरमाई त वञो पंहिंजे इलाइक़े जे तरफ़, कबीले जे तरफ़, ऐं उन्हनि खे वञी ॿई दलील ॾेखार, फ़ज़ानिक बुरहानान मिन रब्बिक, उन्हनि खे ॿुधाए त इहे ॿ दलील मूंखे अलाह ॾियणु फरमाया फिरौन ऐं उनजे सरदारनि जे तरफ़, वमलई इन्नहुम कानू क़ौमन फ़ासिक़ीन, इहा जेका क़ौम आहे इहा क़ौम आहे फ़ासिक़ ऐं फ़ाजिर। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुजे या कहिड़ो बि नबी हुजे, अल्लाह तबारक व तआला हक़ जे चवण जी ज़िमेदारी हर नबीअ जे मथां रब सां रखणु फरमाई, ऐं हक़ चवणु इहो अंबिया किराम खां इन क़ुरान वारनि खे ऐं दीन वारनि खे हक़ चवणु उन्हनि खे मिलियो, विरसे में मिलियो, ऐं इहो हक़ चवणु उन्हनि जे मथां लाज़िम आहे, ऐं हक़ चवणु उन्हनि जे मथां इहो साईं मुंहिंजे खे चवां त फ़र्ज़ु आहे उन्हनि जे मथां जो माण्हू पंहिंजे वसात मुताबिक़ इंसानु हक़ चवे, सच चवे, ताकी हक़ ऐं बातिल पाण में ॿई जेके आहिनि मिलंदड़ न थी पवनि। सो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक जॾहिं इहो वही ॾिनी ऐं प्रोग्राम ॾिनो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि ॿिन्ही मौजज़नि खे खणी करे रवानो थियो ऐं अल्लाह पाक सां कलाम कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। हाणे मूसा अलैहिस्सलाम थो ॻाल्हाए, फरमाईंदा क़ाल रब्बी इन्नी क़तलतु मिनहुम नफ़्सन फ़अख़ाफ़ु अन यक़्तुलून, ए मुंहिंजा अल्लाह, साईं मां हुते मिस्र में माण्हू मारे आयो हुयुमि, इत्तिफ़ाक़ सां माण्हू मरी वियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॼाणी वाणी न मारियो, जंहिंजे करे हुनखे ख़ताकार न चइबो। साईं मूंखां माण्हू मरी पियो ऐं ख़ता थी पई मूंखां, त हाणे त हुनजे बदिले में मिस्र वारा मूंखे मारे छॾींदा, ॾिसंदा त उहो ई माण्हू आहे जंहिं असांजो क़िब्ती माण्हू मारियो। फरमाईंदा व अख़ी हारून हुव अफ़सहु मिन्नी लिसानन फ़अरसिलहु मअय यरिद अन युसद्दिक़ुनी इन्नी अख़ाफ़ु अन युकज़्ज़िबून। अल्लाह तबारक व तआला खां मूसा अलैहिस्सलाम दुआ थो करे, मुंहिंजा अल्लाह तो मूंखे जेकॾहिं नुबूअत अता फरमाई, हाणे हिते नुबूअत मिली हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, जॾहिं वापसि आयो इहा नुबूअत मिली हिते, अल्लाह साईं चयो त मूसा मां तोखे नुबूअत बि अता थो फरमाए ऐं नुबूअत जूं निशानियूं ॿ मौजज़ा बि तोखे मां अता थो फरमायां। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा अल्लाह मूंखे जेकॾहिं मोकिले थो फिरौन जे तरफ़, उनजे सरदारनि जे तरफ़, हामान वारनि जे तरफ़, साईं मूंखे हिकिड़ी मुंहिंजी मदद करणु फरमाए। फरमाईंदा व अख़ी हारून हुव अफ़सहु मिन्नी लिसानन फ़अरसिलहु मअय यरिद अन युसद्दिक़ुनी, साईं मुंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे मुंहिंजो मददगार बणाए, उनखे बि मूंसां गॾु ॾे, ताकी ॿ ॼणा वञी करे उते फिरौन वारनि खे तबलीग कंदासीं, उन्हनि खे तव्हांजो पैगाम पहुचाईंदासीं, त असांखे हिकिड़ी कुवत थी पवंदी। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी इन दुआ खे क़बूल फरमायो। फरमाईंदा व अख़ी हारून हुव अफ़सहु मिन्नी लिसानन फ़अरसिलहु मअय यरिद अन युसद्दिक़ुनी इन्नी अख़ाफ़ु अन युकज़्ज़िबून। फरमाईं त मुंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम हुव अफ़सहु मिन्नी लिसानन, फरमाईं त उहो वधीक फसी आहे मूंखां ज़बान में ॻाल्हाइण में, फ़अरसिलहु मअय यरिद अन युसद्दिक़ुनी, फरमाईं त उनखे मूंसां गॾु साईं मोकिल, ताकी मुंहिंजी तस्दीक़ करे मां जेको पैगाम ॿुधायां उन्हनि खे उहो बि चवे त हाउ साईं वाक़ई अल्लाह जो पैगाम आहे, पंहिंजे तरफ़ खां को हिन जो ॻाल्हायल पैगाम न आहे। फरमाईं त इन्नी अख़ाफ़ु अन युकज़्ज़िबून, मूंखे ख़तरो आहे त हे माण्हू मूंखे कूड़ो कंदा, हे माण्हू मूंखे ग़लति चवंदा त साईं तो वारी ॻाल्हि ग़लति आहे। मूं अर्ज़ु कयुमि त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो त साईं मूंखे हारून अलैहिस्सलाम ॾे, मुंहिंजो मददगार बणाए ॾे, जेको मुंहिंजी तस्दीक़ बि करे। हीअं त क़ौम मूंखे चवंदी साईं कूड़ो आहे, अल्लाह जे नबीअनि खे क़ौमुनि कूड़ो कयो, अल्लाह तबारक व तआला पोइ उन्हनि खे वरी ओड़ी सज़ा बि ॾियणु फरमाई, तव्हां नबीअनि खे कूड़ो कंदा ज़ाहिर आहे उन्हनि खे सज़ा बि मिलंदी। ऐं जीअं अॻु में मूं अर्ज़ु कयुमि त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं तमामु पैगम्बरनि खे अल्लाह पाक जॾहिं प्रोग्राम ॾेई करे मोकिलियो त उन्हनि जे लाइ ज़रूरी न आहे त को वाक़ियो थिए ऐं का ॻाल्हि थिए उन खां बाद में वञी करे उहे नबी उन्हनि खे चवंदा त बाबा हीअ ॻाल्हि ग़लति आहे, न बल्कि पहिरियां खां ई उन्हनि जे साम्हूं इहा दावत रखंदा त हीअ ॻाल्हि ग़लति आहे, हीअ ॻाल्हि ग़लति आहे, हीअ ॻाल्हि ग़लति आहे। पर अॼोके वक़्त में तव्हां जेकॾहिं क़ौम खे वञी करे चवंदा न त भाई हीअ ॻाल्हि ग़लति आहे, व्याज खाइणु हराम आहे, रिश्वत खाइणु हराम आहे, तव्हांजो छा वञे। त असुल में शरीयत जे इन क़ानून खे इंसानु सम्झो कोन्हे। जीअं तव्हां ॾिसंदा त हे जेके मुआशरे जे अंदरि जेके लंघा हूंदा आहिनि, जेके अदाकारी कंदा आहिनि,
इहे बि पंहिंजी नियाणियुनि खे छॾे ॾींदा। उहे नियाणियूं उन्हनि जूं वतंदियूं जेके आहिनि मर्दनि सां गॾु लम्स कंदियूं, भाकुर पाईंदियूं सरेआम टीवियुनि ते ऐं इहे कंदियूं। छा चवंदा बाबा हुनजी मर्ज़ी आहे, असां छा था करे सघूं? हुनजी मर्ज़ी आहे त पोइ जेके वञी करे जिस्म फ़िरोशी कंदियूं, पोइ उन में हिन में तव्हांजी नियाणियुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तंहिंजे करे मुआशिरे जे अंदरि इहो जेको इंसानु इन कानून खे सम्झो न आहे। ईअं त पोइ सुभाणे को कपिड़ा लाइ हलंदो त हुनखे छा चवंदा? तुंहिंजी मर्ज़ी आहे। नियाणी ॿार था हलनि, कॾहिं जेके नंढा के वॾा, तोखे जेकॾहिं को मोकारो करणो अहिड़ी जॻह ते वञा ते असांखे असरु न पवे। ईअं थोरी आहे त जेकॾहिं सरेआम जीअं अॻ में माण्हुनि खे हया हूंदो, हिन जुमे ते मां बयानु पियो कयां त ॿाहिरों जेके आहिनि धुकड़ पिया आहिनि, माण्हुनि में ग़ैरत ई कोन्हे। अॻ में माण्हुनि जे अंदरि शर्म हूंदो, हया हूंदो, अलाह अकबर जो आवाज़ु जॾहिं बुलंद थींदो हुयो त माण्हू पंहिंजा दुकान बंदि करे अलाह अकबर जे तरफ़ मुतवजो थींदा हुआ। ऐं अॼु जेका अहिड़ी बेहई आहे जो अलाह अकबर जो आवाज़ु पियो हले थो, ख़बर आहे त जुमे जे नमाज़ जो टाइम आहे, बयानु हलंदा हूंदा, नमाज़ जो टाइम हूंदो, तॾहिं बि हुनखे कंहिं बि क़िस्म जी ॻणती कोन्हे। मुआशिरे में हया शर्म निकिरी वियो। जीअं हाणे ॿुधाइनि पिया त ग़रीब इलाइक़े जे अंदरि इहे NGOs वारा जेके आहिनि ॿकरियूं विरहाइनि पिया, चई साईं वीडियो भराइनि था, हुन ते कसम क़ुर खणाइनि था त असांखां का बि रिश्वत नथी वरिती वञे, सफ़ा ईमानदारी सां थो मिले। ऐं पुठीअ पिया छा था कनि त माना 5 ॿकरियूं ॾेई करे वरी 3 वरी उन्हनि जा लंघा हुते बीठा आहिनि एजेंट, चवनि उन्हनि खां उहे 3 ॿकरियूं वरी वठी था वञनि था रिश्वत जे तौर ते। बाबा या 12,000 जो 3 ॿकरियूं वठो, या जेके आहिनि 5 ॿकरियूं वठो 12,000 ॾेई करे, या न त 2 ॿकरियूं खणी वञो 3 असांजूं। माना उहे कसम क़ुर बि ऐं मुस्लमान पंहिंजे उसूल जी सौदेबाज़ी कयूं वेठा। को माण्हू उन्हनि खे चवण जे लाइ तयारु कोन्हे। उन्हनि खे चवे न त भेण अहिड़ो कारो मोह करिणो त रिश्वत खणी त असां वटि छो था अचो? बसि असां वटि इंसानु छा आहे, हर को इन लालच में बाबा असांखे त 2 ॿकरियूं मिलनि, पोइ वञी कारो मोह कनि पियो। त असां वटि मुआशिरो इन कानून ते थो हले। हालांकि कानून इहो न आहे माण्हू पंहिंजे उसूल खे क़ुर्बान कंदो त अलाह बरकत ॾींदो, पंहिंजे उसूल खे, पंहिंजे सम्झो त ज़रूरत खे क़ुर्बान कंदो त अलाह बरकत ॾींदो। जीअं मां अॻु में बि अर्ज़ु कयुमि त असांजे घर जे सफ़ा पोयां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी ऑफिस आहे, प्रोग्राम जी ऑफिस आहे, सॼे लतीफ़ाबाद कासमाबाद जा माण्हू सवनि जी तादाद में उतां पैसा वठंदा आहिनि, असां न वठंदा आहियूं। छाजे करे? ज़मीन मुतमइन न आहे। हालांकि जहिड़ा हो ग़रीब आहिनि, असां बि ग़रीब आहियूं, असां वटि बि को कारखाना, को ज़मीनदार कोन्हनि, पर छा आहे सम्झ हूंदा त हुकूमत व्याज ते इहो पैसो रखी करे इहो ग़रीबनि खे ॾिए थी। पोइ उन जूं बरकतूं इहे आहिनि त अल्लाह तबारक व तआला थोरे में बि उहा बरकत ऐं रहमत थो नाज़ुल फरमाए जो दुनिया बि हैरान आहे त मुला खाइनि था त खाइनि किथां था? दुनिया बि हैरान आहे। छाजे करे? अल्लाह तबारक व तआला पोइ उन रिज़्क़ में हलाल में बरकत रखण थो फरमाए। जॾहिं माण्हू उसूल सां ऐं हलाल वारी ज़िंदगी गुज़ारे थो, पोइ उन में वरी लज़त ऐं मज़ो बि उहो आहे। छो? अल्लाह तबारक व तआला दीनो नालो ई रखियो उसूल जो, दीन नालो ई रखियईं कानून जो। ईअं न आहे त माना जेको मिले भरी घणी पलीत हुजे, पाक हुजे, बसि जेको आहे हल में मज़ीद वारो कमु त काफ़र कंदो, मुस्लमान न कंदो। बहरहाल मूसा अलैहिस्सलाम जो मां वाक़ियो अर्ज़ु पियो कयां त मूसा अलैहिस्सलाम चयो त साईं मूंखे जेको हवाले कर ताकी मां उन्हनि खे वञी करे सुहिणे नमूने सां प्रोग्राम ॿुधायां। फरमाईंदा क़ाल सनशुद्दु अज़ुदक बिअख़ीक वनजअलु लकुमा सुल्तानन फला यसिलून इलैकुमा बिआयातिना। साईं असां तव्हांजा हथ खे मज़बूत कयासीं हारून अलैहिस्सलाम सां, ऐं फरमाईंदा तव्हांखे असां ग़लबो ॾींदासीं। फला यसिलून इलैकुमा बिआयातिना, फरमाईं त तव्हांजे तरफ़ इहे दुश्मन कॾहिं बि न पहुची सघंदो, असांजी मदद तव्हां सां गॾु आहे। अनतुमा वमन इत्तबअकुमुल गालिबून, तव्हां बि ग़ालिब ईंदव ऐं तव्हां सां गॾु जेके ताबेदार हूंदा उहे बि ग़ालिब ईंदा। तव्हां सां गॾु मूसा अलैहिस्सलाम हुयो, हारून अलैहिस्सलाम हुयो, उहे हालांकि उन वक़्त में ग़ालिब न आया। तंहिंजे करे इंसान खे सोचणो इहो पवंदो त मां हक़ ते आहियां ना हक़ ते आहियां। जेकॾहिं हक़ ते आहियां, अकेलो बि आहे न, पंहिंजे उसूल ते मज़बूत बीहो, अल्लाह तबारक व तआला बाद में 10 सालनि खां पोइ, 5 सालनि खां पोइ, 20 सालनि खां बाद में अहिड़ो नतीजो कढंदो जो दुनिया हैरान रहिजी वेंदी। इहो बरकत ॾियणु ऐं साईं मुंहिंजे खे चवनि तव्हांजे उसूल जी नतीजो कढणु, इहो अल्लाह तबारक व तआला जे हथ में, इंसान जे हथ में आहे। अल्लाह जो रसूल हुयो, मके जे अंदरि शुरूआत कई पंहिंजे प्रोग्राम जी। साईं जन अकेला बीठा हुया, पर जेको आहे साईं जन हलंदा विया कारवां ठहंदो हुयो। जॾहिं 10 सालनि जी साईं जन महिनत कई, अल्लाह जो रसूल जॾहिं 8 हिजरी में जॾहिं मको फतह थो थिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां 1.25 लख साहब किराम हुया। जॾहिं 10 हिजरी में जॾहिं साईं जन जेको आहे हज पाण आया त 1.25 लख जे क़रीब साहब किराम साईं जन सां गॾु हुया। इहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत हुई ऐं साईं जन जी महिनत हुई। इहो साईं जन जो दर्द हुयो, इहो साईं जन जी कोशिशि हुई। असां भला नुबूअत खे त नथा पहुची सघूं, असांजी उहा औकात ई न आहे, असांजी उहा अहमियत ई न आहे, पर कम अज़ कम भला जेकॾहिं लख खे
छॾियोसि 1.25 लख खे छॾियोसि भला 10 सालनि जे अंदरि हिकिड़ा 10 माण्हू अहिड़ा हुजनि, 10 माण्हू न हुजनि, भला 5 माण्हू त अहिड़ा हुजनि जेके असांजे सदके कंहिं न कंहिं दीन जे रस्ते ते हली पवनि। एतिरी त माण्हुनि जी महिनत जो हक़ आहे। पर उनजे अंदरि छा आहे, उनजे अंदरि इहो आहे त असां में हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो मादो न आहे, हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो असां में मादो न आहे। हालांकि अवां क़ुर जो जॾहिं उसूल पढ़ंदा उनजे अंदरि एतिरो आहे त तव्हां जेकर हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ आहे त इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते आहे, पर माण्हू जीअं मोती फ़ोती में हिक ॿिए सां गॾु हूंदो आहे, अहिड़ी तरह मुस्लमान इस्लाम जे मामले में हिक ॿिए सां बांह ॿेली बीठो हुजे, उनजे अंदरि पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ उछले करे पुठी जे पिया उछलाए करे अलाह जे प्रोग्राम खे पहुचाइण जे लाइ गॾु बीठो हुजे। अलाह जे प्रोग्राम खे पहुचाइण जे लाइ माण्हू गॾु हूंदो त पोइ ॾिसो त महिनत कीअं थी थिए ऐं हिक ॿिए जो एतिराम कबो, हिक ॿिए जो ख़्यालु कबो। ईअं न त हे जेकर मूं वारे तरीक़े ते नथो हले त माना मां ग़लति आहियां, या मूं वारो तरीक़ो जेकर हो नथो अपनाए त हो ग़लति आहे। न, जेको जंहिं तरीक़े सां दीन जी महिनत में वीचारो मुख़लिस आहे, इख़लास सां हले थो, उनजे लाइ माण्हू दुआऊं करे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी बि महिनत क़बूल फरमाए, हुनजी महिनत बि क़बूल फरमाए। जेको सचो आहे, जंहिं हालत में सचो आहे। ईअं न आहे त हर को जेको असां वांगुरु अचे मदरसे में मौलवी थिए त पोइ सचो आहे, न त न, बल्कि जंहिं हालत में ॻणती हुजे, महिनत हुजे। जेकॾहिं कंहिंखे नमाज़ ते आमादगी, इहा बि दीन जी महिनत आहे। जेकॾहिं कंहिंखे सम्झो त उनखां हराम खां हटाई, हराम खाइण खां, तॾहिं बि इहा बि सदको आहे, इहा बि महिनत आहे। सॼी ज़िंदगीअ में जेकॾहिं माण्हू हिकिड़ो माण्हू बि पंहिंजे हराम खां हलाल ते आणे विधई, अल्लाह तबारक व तआला उनजे सदके जेको आहे हिनखे बि जन्नत नसीब फरमाईंदो आहे, हिनखे बि उनजो सवाबु ज़रूरु नसीब फरमाईंदो। इहा अल्लाह पाक जे तरफ़ खां महिरबानी आहे जेका अल्लाह पाक बाने जे मथां कई आहे। तव्हां कंहिंजे मथां महिनत कयो। हालांकि अॻु में त ईअं हूंदो हुयो त जेको नमाज़ी माण्हू हूंदो हुयो उहो हिकिड़ी सनद हूंदी, मोहर हूंदी त बाबा नमाज़ी माण्हू हूंदो, इहो बेईमान न हूंदो। पर अॼोके वक़्त में मुआशिरो चेंज थी वियो आहे। अॼुकल्ह जहिड़ा नमाज़ी जेके आहिनि, अक्सर करे, सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पर अक्सर करे असांजो हाल इहो आहे त जेके नमाज़ी आहिनि बेईमान बि उहे बि ओड़ा ई आहिनि जेका ॿाहिरियां बेईमान आहिनि। जेके बेनमाज़ी बेईमान आहिनि ओड़ा नमाज़ी बि तक़रीबन उहे आहिनि अक्सर करे। बाक़ी इलाह कलील अल्लाह जी माफ़ी ॾे, पोइ बि हुननि जे मुक़ाबले में पोइ बि घणी नमाज़ी भला आहिनि। छाजे करे जो नमाज़ हिकिड़ो फ़र्ज़ु अदा कनि था, उहो नथा अदा कनि। पर अॼुकल्ह ख़ासि करे को ख़ासि फ़र्क़ु न रहियो आहे। अॻु में जीअं मां अव्हांखे मिसाल ॾियां त हाजी जॾहिं हज करे ईंदो हुयो त माना हाजी हिकिड़ो वॾो लक़ब हूंदो हुयो। हाजी वॾो लक़ब, उन खां बाद में उहो टीवी ॾिसण बि छॾे ॾींदो हो, साईं जेके चवां ॿिया ग़लति कम छॾे ॾींदो। जेकर सुनत न रखंदो हो त सुनत खे बि आज़ादु करे छॾींदो हुयो। नमाज़ 5 वक़्तु पढ़ंदो हुयो। पंहिंजे घर जे अंदरि फ़ैसिला बि उहो करे, मुअज़्ज़ज़ माण्हू बि उहो सम्झो हर कमु उहो। पर अॼोको वक़्तु एतिरो अहिड़ो अची वियो जो जेको हाजी हूंदो न, सभ खां वॾो निभाॻो बि उहो हूंदो जेको हज करे ईंदो न। अक्सर हाल इहो आहे त LCDयूं टीवियूं ऐं सभु जेके आहिनि मोकारा खणी ईंदो त मूं वारा पोटा, इहे पड़ पोटा ॾोटरा सभु हिन सां दांगी सां पंहिंजो कारो मोकनि ऐं ॿियनि खे ॿुधाईंदा सारो हाजी साहिबु सऊदी मां हीअ शइ वठी आयो। सो ख़ैर, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते जेको आहे अल्लाह पाक खां दुआ घुरी, अल्लाह पाक उनखे यकीन ॾिनो त बाबा ग़ालिब तव्हां ईंदा। हालांकि उन वक़्त में फ़िरौन जे महल में जॾहिं पहुता त फ़िरौन जे महल में उन्हनि जेको आहे मूसा अलैहिस्सलाम जी दावत खे क़बूल न कयो। उन्हनि उन वक़्त में रिजेक्ट कयो ॿिन्ही खे। पर बाद में हली करे 10 सालनि खां, या केतिरनि सालनि खां, साल मूंखे मालूम न आहिनि, पर केतिरनि सालनि खां बाद में हली करे अल्लाह पाक बनी इसराईलनि खे आज़ादी ॾिनी ऐं फ़िरौन वारनि खे दरिया कुल्ज़ुम में ॿोड़े करे ग़रक़ करे ख़तमु करे छॾियो। सो क़ुर फरमायो, फरमाईंदा फलम्मा जाअहुम मूसा बिआयातिना बय्यिनातिन क़ालू मा हाज़ा। फरमाईंदा जॾहिं आयो उन्हनि वटि मूसा अलैहिस्सलाम असांजी निशानियूं खणी, चिटा दलील उन्हनि खे ॿुधाई। क़ालू मा हाज़ा इल्ला सिहरुन मुफ़्तरा। फ़िरौन चयो त हे त जादू आहे, चिटो, हथ सां ठहियल ॻाल्हि आहे। वमा समिअना बिहाज़ा फ़ी आबाइनल अव्वलीन। चवनि त असां अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजे अबनि ॾाॾनि खां ॿुधियूं न आहिनि। वक़ाल मूसा रब्बी आलम बिमन जाअ बिल हुदा। मूसा अलैहिस्सलाम चयो मुंहिंजो अल्लाह ॼाणे थो जंहिं हिदायत जे रस्ते खणी करे असां आया आहियूं। यकीन ॼाणो इहो अल्लाह पाक जो प्रोग्राम आहे, अल्लाह जो रस्तो आहे। मिन इंदी वमन तकून लहू आक़िबतु दार। ऐं फरमाई त इन्हनि जे लाइ आख़िरत जो घर आहे ई कोन। इन्नहु ला युफ़्लिहु ज़ालिमून। जेके ज़ालिम आहिनि अल्लाह पाक ज़ालिमनि खे कामयाबु नाहे कंदो। वक़ाल फ़िरऔन या अय्युहल मलअ। फ़िरौन चयो ए सरदारो, मा अलिमतु लकुम मिन इलाहिन गैरी। मां त तव्हांजे लाइ पाण खां सवाइ ॿियो को माबूद सम्झां ई नथो। मां सम्झां थो मां ई तव्हांजो माबूद आहियां, मां ई तव्हांजो ख़ालिक़ आहियां, मां तव्हांजो इलाह आहियां, मूंखां अलावा ॿियो को आहे ई कोन। फ़िरौन चयो फ़ौक़िदली या हामान अला तीन। लिहाज़ा हामान खे चई त असांजे लाइ जेको आहे तयारु कर हिकिड़ो वॾो महल। फजअली सरहल अली अतलिउ इला इलाही मूसा। वॾो हिकिड़ो महल तयारु कर। हामान खे मूसा न चयो, फ़िरौन चयो, चई त असांजे लाइ हिकिड़ो महल तयारु कर जंहिंसां मां हुन ते चढ़ी करे अलाह खे ज़ियारत कयां, मथे ॾिसां त कहिड़ो अलाह मूसा अलैहिस्सलाम जो।
अतलिउ इला इलाहि मूसा व इन्नी लअज़ुन्नुहु मिनल काज़िबीन। ऐं फरमाई त मां गुमान कयां थो त नऊज़ बिल्लाह मूसा अलैहिस्सलाम जेको कूड़नि मां आहे। साॻियो कूड़ो कयो न फिरौन मूसा अलैहिस्सलाम खे। वस्तकबर हुव वजुनूदुहु फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़्क़ि व ज़न्नु अन्नहुम इलैना ला युरजऊन। फरमाई फिरौन बि तकब्बुर कयो ऐं उन जे लश्कर बि तकब्बुर कयो। फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़्क़ि व ज़न्नु अन्नहुम इलैना ला युरजऊन। ऐं फरमाई त उन जो लश्कर बि तकब्बुर कयो ज़मीन में नाक व ज़न्नु अन्नहुम इलैना ला युरजऊन। ऐं इहे सम्झनि पिया त इन्हनि खे आख़िरत जे तरफ़ न मोटायो वेंदो। इंसानु वॾे में वॾो ज़ुल्म उन वक़्त में कंदो आहे जॾहिं पंहिंजो पाण खे सभ खां ताक़तवर सम्झे। वॾे में वॾो ज़ुल्म उन वक़्त में। जीअं हाणे तव्हां गुज़िरियल हुकूमत ॾिसो, उन्हनि बि जेको आहे अवाम जे मथां ज़ुल्म कयो, हिननि बि जेको आहे महांगाई जे अंदरि कसर न आहे छॾी। पर तव्हां ॾिसो त हिननि जे अंदरि फ़र्क़ु एतिरो आहे त हुननि जी ज़बान फिरौनियत वारी हूंदी। हो छा चवंदा 200 रुपया बि पेट्रोल थी वञे तॾहिं बि ॻणती न आहे त बि कम कई। मूंखे अञा यादि आहे त उहो पोयों हिकिड़ो वज़ीर हूंदो शिबली फराज़, उनजो बयानु हले पियो। हिकु दफ़े पेट्रोल महांगो थियो त चए पियो त जेकर त पेट्रोल तव्हांखे महांगो थो लॻे न त पेट्रोल इस्तेमालु करणु छॾे ॾियो। हलो बाबा मशवरो कहिड़ो। हिन वक़्त में बि महांगाई हीअ बि हुकूमत महांगाई करे थी, पर कम अज़ कम हिननि में हुननि खां फिरौनियत घटि आहे। घटि में घटि वरी छा कंदा न तकलीफ़ ॾेई अवाम खे मिर्च बुरकींदा, अहिड़ा ज़ालिम हुआ। त अहिड़े नमूने सां ऐं महांगाई अञा थींदव मथां इहा भुल हुजे त महांगाई कोन्हे थी, अञा महांगाई थींदव। तंहिंजे करे पंहिंजा जेके आहिनि पीटा ड्राइव साइकिल वठणु शुरू कयो। हे ज़ालिम अथव हुकुमरान, इन्हनि जे अंदरि क़ुर न आहे न। इन जे करे चवंदो इन्हनि जे अंदरि क़ुर न आहे, इन्हनि जे अंदरि दीन न आहे, अलाह जो भउ न आहे, ख़ौफ़ न आहे। पंहिंजूं अयाशियूं ख़तमु कोन कंदा, अवाम जे मथां ज़ुल्म पियो हलंदो। पर जेकॾहिं ॾिसजे अवाम जे तरफ़ त अवाम पाण बि माशाअल्लाह वरी पंहिंजे कमनि में वरी पहिरें नंबर ते आहे। पोइ ज़ाहिर आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। अवाम जहिड़ा जीअं चवंदा आहिनि त बाबा रेड़ी वारो बि ज़ालिम, मज़दूर बि ज़ालिम, उहो बि पंहिंजे हक़ खाइण में ज़ालिम हुजे जो जेकर ईमानदार। जीअं तव्हांखे मिसाल ॾियूं ईमानदार जे, मां तारीफ़ नथो कयां पर हिकिड़ो दीनदार जी मिसाल थो ॾियां त जेकर कुझु न कुझु भला असां दीनदार क़ुर जे करे अलाह जे तालुक़ जे करे कुझु न कुझु असां ईमानदारी ॿियनि खां घणी हूंदी। उनजो फ़ाइदो इहो आहे जो अलाह पाक जे तरफ़ खां एतिरी बरकत आहे, रहमत आहे। हालांकि को माल जो असां वटि वक़्तु रहंदो न, असां वटि ॿिया जेके आहिनि मालदार तमामु घणा आहिनि, पर तव्हां असांजो लाइफ स्टाइल ॾिसंदव न हुननि खां तमामु भलो आहे। छाजे करे इहो बरकत जी निशानी आहे, हलाल जी निशानी आहे, ऐं अलाह तबारक व तआला सां तालुक़ जी निशानी आहे। पर जेकर असां बि हिन तालुक़ खे अञा वधायूं त पोइ त नूर न ला नूर, पोइ त हीअं हथ खणो हेॾा अलाह तबारक व तआला ईअं सम्झो त जेको घुरे, जीअं हदीस पाक में अचे थो न त हेॾा जेको घुरंदो अलाह तबारक व तआला खां, अलाह तबारक व तआला हुन जे मुताबिक़ फ़ैसिला करणु फरमाईंदो आहे। सो चवण जो मतिलबु त माण्हू तकबुर न करे, भली जवानी हुजे, वॾी उमिरि हुजे, नंढी उमिरि हुजे, माण्हू कॾहिं बि तकबुर न करे। आजिज़ी आजिज़ी जे अंदरि हलंदो, इनकिसारी जे अंदरि हलंदो त बाद में कॾहिं बि पछताईंदो कोन। पर जेकर सदाईं मुंडी मथे करे हलंदो न त बाद में जॾहिं हिन खां ताक़त घटि बि कमज़ोर थींदो, उनखां बाद में उहो जेको आहे पोइ मजबूरन उनखे हेठि लहिणो पवंदो, उनखे हेठि लहिणो पवंदो। पोइ त कंहिंखे केतिरा ई माण्हू असां ॾिठासीं पंहिंजे सम्झो त रिश्तेदारनि में, तालुक़ वारनि में पहिरियां ई पंहिंजे इशारे सां ईअं सम्झो त माण्हुनि खे उथारींदा विहारींदा, तालुक़ टोड़ींदा, तालुक़ जोड़ींदा। अॼु रड़ियूं था कनि वेठा पंहिंजी आख़िरी उमिरि जे करे, रड़ियूं कनि, को हुनखे पाणी जो गिलास खणी करे पीअण लाइ तयारु कोन्हे। छा कंदा? इहा इबरत आहे न, इहा इबरत आहे न इंसान जे लाइ, केतिरो इंसानु हलंदो। तंहिंजे करे क़ुर फरमायो त फिरौनियत वारो सिफ़त इंसानु पंहिंजे अंदरि न कॾहिं बि अचणु न ॾे। हमेशह आजिज़ी, जेकॾहिं का महिरबानी ऐं का नेमत मिले बि उन नेमत खे मुतवजे करे अलाह जे तरफ़, बाबा हीअ नेमत मूंखे जेकॾहिं अलाह पाक हीअ जेकॾहिं मूंखे नेमत मिली आहे त इहा मुंहिंजे रब जी महिरबानी आहे। मूंखे जेकॾहिं हीअ आसानी मिली, हीअ नेमत मिली, हे कलाम मिलियो, हीअ नमाज़ मिली, हीअ महिरबानी मिली, अलाह पाक मर्ज़ खां शिफ़ा ॾिनी, तकलीफ़ खां अलाह पाक मोहताजी खां ॿाहिरि कढणु फरमायो, इहे सभु जो सभु महिरबानियूं आहिनि मुंहिंजे अलाह पाक जी ज़ात। सो क़ुर फरमाए वस्तकबर हुआ वजुनूदुहु फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़्क़ि। फिरौन वॾाई कई, उनजे लश्कर बि वॾाई कई ज़मीन में नाक। वज़न्नु अन्नहुम इलैना ला युरजऊन, इहे सम्झनि पिया त असां खां मोटंदासीं कोन। फ़अख़ज़नाहु वजुनूदहु, जॾहिं अलाह पाक खे कावड़ आई, अलाह पाक हुन फिरौन खे बि ॿोड़ियो ऐं हुनजे लश्कर खे बि ॿोड़ियो। फ़नबदनाहुम फिल यम्मि, असां हुननि खे हयोसीं हिन दरिया जे अंदरि। फ़नज़ुर कैफ़ कान आक़िबतुल ज़ालिमीन, नज़र कर त कहिड़ी तरह पछाड़ी थी ज़ालिमनि जी। ज़ालिमनि जो अंजाम ॾाढो बुरो थियो। ज़ालिमनि जो अंजाम केतिरा माण्हू मिसाल ॾेई वेही करे, ज़ालिमनि जो अंजाम ॾाढो बुरो थिए। जीअं 2007 में मुशर्रफ जी हुकूमत हुजे, हे जेको इस्लामाबाद जे अंदरि केतिरियूं जेको आहे नियाणियुनि खे हिन
फास्फोरस बमनि सां जेको आहे शहीद करे छॾियो, उॾाए छॾी। सिर्फ़ु इल्ज़ाम हणी त 2-3 माण्हुनि वटि हथियार आहे, इन जे करे ऐं केॾो उन वक़्त में तव्हां मुशरफ जी हुकूमत में तव्हांखे यादि हूंदी, हीअं मुका खणी करे हीअं टेलीविज़न ते हलंदो, हीअं वर्दी पातल हूंदी हुअसि। अॼु जेको आहे कुतनि खां बि वधीक बदतर हालत अथसि, इस्पताल में दवा बि कोन थियूं, चुरण जहिड़ो बि कोन्हे। जेको दुनिया जे साम्हूं हीअं मुका खणी ॾेखारींदो त माना सम्झंदो त हमेशह मां रहंदुसि। अहिड़ा फिरौन दुनिया जा तव्हांजे साम्हूं पिया आहिनि। हो मुशरफ हुजे, शरीफ़ हुजनि या ज़रदारा हुजनि, जेके संदा त केॾा ई ताक़तवर तव्हांजे साम्हूं निशान इबरत बणिजी विया। त उन्हनि मां असांजे लाइ निशान इहो आहे त असांखे बि वॾाई न करणु घुरिजे, असांखे बि रब जे साम्हूं पंहिंजो पाण खे आजिज़ी इनकिसारी सां हलणु घुरिजे, ताकी सुभाणे अहिड़ो वक़्तु न अचे जो तौबा जो मौक़ो न मिले, इंसान में हलियो वञे। कंहिंजे मथां माण्हू कॾहिं बि ज़ुल्म न करे, ऐं ज़ुल्म जे करे का कमी कोताही थी वञे फौरन जेको हुनजी माफ़ी वठे। फरमाईंदा वजअलनाहुम अइम्मतन यदऊन इलन नार, ऐं असां इन्हनि खे जेके बि हुया इन्हनि जा वॾा इन्हनि खे जहन्नम जे तरफ़ धिकियोसीं। वयौमल क़ियामत ला युनसरून, ऐं क़यामत जहिड़ी अहिड़नि ज़ालिमनि जी का मदद बि नाहे कई वेंदी। वअतबअनाहुम फ़ी हाज़िहि दुनिया लाना, ऐं जेके फिरौन या उन्हनि जे इन तरीक़नि ते हलनि था उन्हनि जे मथां अलाह जी लानत आहे, दुनिया में बि आख़िरत में बि। वयौमल क़ियामत हुम मिनल मक़बूहीन, आख़िरत जे अंदरि त उहे हमेशह बदनाम ऐं बदकार आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे